अजीब वाक़ियो लिखियो आ। फरमाया हिकिड़े दफ़े हज जी मौसम हुई, पीउ भी तैयार थियो, पुट भी तैयार थियो त हज ते हलऊं। तव्हांखे भी दुआ थो कयां अल्लाह हज नसीब कराए। ॾाढा आमीन चो। बेतुल्ला जो हज जाते हाजी वञी पढ़ंदा आहिनि लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक ला शरीक लक लब्बैक इन्नल हम्द वन निअमत लक वल मुल्क ला शरीक लक लब्बैक। बेतुल्ला जे हज जी तैयारी पई हले, पी पुट ॿई निकिता। हासे वॾो सफ़र हाणे त माण्हू हज ते वञनि था हवाई जहाज़ में, सखर एयरपोर्ट खां कराची एयरपोर्ट खां। हाणे आसानी आहे, 3 कलाकनि में असां उमरे ते वियासीं, 3 कलाकनि में जिद्दा एयरपोर्ट ते पहुची वियासीं सऊदीअ जे मुल्क में। अॻे माण्हू हज ते वेंदा हुआ, महीननि जा महीना सफ़र थींदो हो, के उठ ते ॾाछिन ते वञनि, आसे के पाणीअ वारे जहाज़ में वञनि, आसे महीननि जा महीना लॻनि। जे मरी वञे त लाश भी माइटनि खे न मिले, समुंड में उछलाए छॾनि। ही पीउ ऐं पुट मुल्क छॾे घरों मोकिलाए ॿई हज ते विया। ओ जॾहिं काबतुल्ला जे मके पाक खां 40 किलोमीटर परे पथरेली ज़मीन आ, रात जो टाइम मां उठ ते ॾाचीअ ते सफ़र थियो आ। हाणे वेठा चे अॼु राति हिते झंग में आराम था कयूं, बस बाक़ी वञी मके पाक जे वेझा थियाऊं। 40 किलोमीटर जो सफ़र आ। उते जॾहिं वेही रहिया राति गुज़ारियऊं, ख़बर न पई। रात जो 3 बजे पुट खे जाग थी त तहजुद जी नमाज़ पढ़ा, अब्बा खे भी उथाया, पर छा ॾिसे त उन जे पीउ खे अल्लाह अकबर कबीरा, पीउ खे जो निंड मों थारे त अबो त चुरे ई कोन थो। ओ बाबा उथी तहजुद पढ़ त वरी सफ़र शुरू कयूं। बाबे जी जिस्म जी नब्ज़ भी बंदि थी वई, पुट खां रड़ियूं निकिरी वयूं। अल्लाह अबो त रब खे प्यारो थी वियो, अबो वफ़ात करे वियो। दिल में रोई करे चे तो मुंहिंजा अल्लाह मुंहिंजे अबे खे हज नसीब न थियो, मुंहिंजे अबे खे बेतुल्ला जी ज़ियारत नसीब न थी, मुंहिंजो अबो नबी से जे रोज़े ते हाज़िरी लॻाए न सघियो। अल्लाह पी जी जुदाई वरी दुख भी थिएस पो त हाणे सफ़र में पथरेली ज़मीन आ, बाबा जी क़बर केरु खोटींदो, बाबा जो जनाज़ो केरु पढ़ंदो। इन दुख में रोईंदे रोईंदे वरी जो अबे ॾे नज़र करे चादर विछाए, छा ॾिसे अबे जे मथों अल्लाह जी पकड़ अची वई आ, ख़ुदा जो अज़ाब अची वियो आ। अबो पेशानी खां वठी पेरनि जी भेजन ताईं सॼो जिस्म बाबा जो लाश कारो थी वियो आ, एॾो कारो थी वियो आ लाश जीअं तए वांगुरु मुश्की कारो। रोई करे चे तो मौला मुंहिंजे अबे गुनाह कहिड़ो कयो हो, हूअं त बाबा रंग जो सुहिणो हो, हज भी नसीब न थियसि, काबतुल्ला जी ज़ियारत भी न थियसि, मिठे मोहम्मद जे रोज़े जी हाज़िरी भी नसीब न थियसि। पर अब्बा खे छा थी वियो जो अब्बा सुहिणो हो पर शिकिल भी कारी थी वई अथसि। ओ मुंहिंजा अल्लाह मुंहिंजे बाबे कहिड़ो ज़ुल्म कयो। इन दुख में अल्लाह वारो चे तो रोईंदो रोईंदो मुंहिंजी अखि लगी वई। छा ॾिसां निंड में हिकिड़ो शख़्स हुआ जंहिंजो चेहरो ईअं थो चमके जीअं चोॾीअ जो चंड चमकंदो आहे। हासे चादर पातल अथसि अच्छी, अच्छा लटा, ॾाढ़ी मुबारक चमकेसि थी। वो शख़्स मुझे बाबे जे वेझो आयो, हे ख्वाब तो लहे निंड में तो ॾिसे त मुझे बाबे जे मथों जेका कफन जी चादर आ, उहा चादर मुबारक मथे करे हीअं पंहिंजो हथड़ो मुबारक जो ॿार कढे त ईअं पियो चमकेसि, दुनिया जे के इंसान जो अहिड़ो हथ न हुजे। वो हथ खणी मुझे अबे जे मुंहं ते जिस्म ते घुमाए, सुभान अल्लाह, जीअं जो सीने ते चेहरे ते बाबे जे लाश ते हथड़ो घुमाए त वरी साॻो मुंहिंजे बाबे जो जनाज़ो अबे जो लाश वरी चमकी पियो, काराण ख़त्म थी वई, नूर वांगुरु चमकी पियो। जॾहिं उहा शख़्सियत वरी मुंहिंजे बाबे जे जनाज़े जी चादर खे ढके वञण लॻी न त मां पोयों चादर खे पकड़े चयोमांसि, साईं तव्हां केरु आहियो, पंहिंजो तारुफ़ त करायो, साईं पंहिंजो नालो त ॿुधायो, फिलहाल छो था अचनि, अलाए काॾे था वञनि। जेके माण्हू आया पुछां तो बाबा ख़ैर त आहे काॾे, त काबतुल्ला खां जेके आया उहे पिया चवनि त असां सुबुह जी नमाज़ पढ़ीसीं। काबतुल्ला जे पेशमाम चयो, दुआ खां अॻु में चई मांखे राति ख्वाब में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीदार थियो आहे। मदीने वारे साईं चयो सुबुह जी नमाज़ पढ़ी करे काबे जे सॼी जमात खे मस्जिदुल हराम जे मुसलमाननि खे चइजो जेके पंहिंजा गुनाह बख़्शाइणा त वञो
मके पाक खां 40 किलोमीटर परे हिकिड़ो जनाज़ो पियो अथव। अल्लाह जे वलीअ जो वञी हुनजो दीदार बि कयो, जनाज़ नमाज़ पढ़ो, ख़ुदा उनखे बि बख़्शे छॾींदो। जे बस पोइ जंहिं ॻाल्हि ॿुधी सभु डोड़िया आहियूं 40 किलोमीटर। ओ मदीने वारा उतां छो आया हो? जे असांखे मदीने वारे पेशमाम चयो, मस्जिद नबी वारे पेशमाम सुबुह जी नमाज़ पढ़ी जे मूंखे राति नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीदार थियो आहे। नबी से फरमायो मदीने वारनि खे चओ जेके पंहिंजा गुनाह बख़्शाइणा आहिनि त मदीने खां काफ़ी परे हिकिड़ो जनाज़ो पियो अथव, वञो हुनजी जनाज़ नमाज़ पढ़ो। जे सभु आयाऊं तुंहिंजे पीउ जे जनाज़े में, अल्लाह सभु आयाऊं तुझे पीउ जे जनाज़े में। हाणे ॿुधाए त तुझे पीउ जी क़बर काथे ठहंदी? माण्हू विड़ी पवा, हो चे मां क़बर ठाहियां, हो चे मां ठाहियां। पुट तो चे मां त परेशान हुअमि त बाबा जी क़बर केरु ठाहींदो? पथरेली ज़मीन, ॾाढी ॾुखी आहे क़बर ठाहिण। पर माण्हू ईअं शुरू थी विया, हर को पियो चवे यार जंहिंजे जनाज़े जे लाइ नबी साईं बशारत ॾिनी आहे त पोइ हुनजी क़बर ठाहिण बि त वॾो सवाबु हूंदो। अल्लाह तुंहिंजो रोवण कबूले, गोड़ा कबूले, माॾे तवजो कर। लाशारी साहिबान जे ॻोठ वारो क़बर बि खोटिजी वई, ख़ल्क आई काबे जे पेशमाम जनाज़ नमाज़ पढ़ाई। एॾा माण्हू जनाज़े में पुट तो जे मां अबे जे लाइ सोचां पियो बाबा होए त गुनाहगार अलाए कहिड़ो अमल कयई जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरफ़ों महिरबानी थी आहे। फरमायो पोइ वरी मूंखे ख्वाब में हिकु दफ़े अबे जो दीदार थियो, मां हज ते वियुमि। ओ अब्बा अब्बा ॾे त ख़बर तूं मरी वए, मां पुट खे जुदा करे वए। अब्बा तुंहिंजी शिकिल कारी थी वई, अब्बा तोसां मदद थी छांजे करे? अबो रोई करे चएसि तो पुट मां आहियां वॾो गुनाहगार, पर हिकिड़ी मुंहिंजी आदत भली आहे, मां रोज़ानो रात जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते 1000 दफ़ो या 3000 दफ़ो सलात पढ़ी रोज़ पोइ सुम्हंदो आहियां। मुंहिंजी सलात अल्लाह जा मलाइक दुरूद रोज़ानो खणी नबी साईं जे रोज़े ते वेंदा। जंहिं रात मां मरी वियमि उन रात मां थकल हुयमि ॾाढो, मां सलात न पढ़ी, मूंखे मुसाफ़िरी जे थक जे करे निंड वठी वई, मूंखे अल्लाह निंड में मौत ॾेई छॾियो। गुनाहगार हुयमि, ख़ुदा जी पकड़ थी, मुंहिंजी शिकिल फिरी वई। पोइ आमिना जे लाल मलाइकनि खे चयो फिलाणो पुट फिलाणे जो, फिलाणो पुट फिलाणे जो मलाइको रोज़ानो मां मोहम्मद पाक ॾे 3000 दफ़ा दुरूद मोकिलींदो आहे। अॼु मुंहिंजे उम्मतीअ जो मां ॾे दुरूद न आयो आहे त मलाइकनि रोज़े वारे रसूल खे चयो साईं उहो अचे पियो आशिक़ तुंहिंजे दर ते, पर रस्ते ते मौत थी वियो अथसि, अॼु दुरूद न पढ़ी सघियो आहे। त मलाइकनि खां मिठे मोहम्मद पुछा कई त ॾियो ख़बर मुंहिंजो आशिक़ भला कहिड़े हाल में आहे? चइसि गुनाहगार हो, अल्लाह जी पकड़ अची वई अथसि, शिकिल बि फिरी वई अथसि, कारी थी वई अथसि। पोइ मदीने जे मीर चयो जेको रोज़ानो 3000 दफ़ो मारे सलात मोकिले उन जी मां उम्मतीअ जी मिठो मोहम्मद मदद अॼु न कयां त ॿियो कॾहिं कंदोमांसि। चए हूअं त गुनाहगार हो, पर नबी साईं जेको नबूअत वारो हथड़ो घुमायो, अल्लाह सॼी ज़िंदगीअ जा ॾोह बख़्शे, रब चेहरे में नूर ॾेई करे अल्लाह खे एॾो जोश आयो। अल्लाह फरमायो वल सौफ यूतीका रब्बुका फतरज़ा, ओ सॼी दुनिया मां रब खे राज़ी करे, मां रब सोना मोहम्मद तोखे राज़ी कयां। ओ मिठा नबी जेको तूं राज़ी आं त पोइ मां अल्लाह बि राज़ी आं। पोइ अल्लाह एॾो तुंहिंजे पीउ ते राज़ी थी वियो जे हाणे इन जे पीउ खे त बख़्शे छॾियो, पर जेको इन जे पीउ जी जनाज़े नमाज़ में ईंदो मां ख़ुदा उन खे बि बख़्शे छॾींदो। छा ख्याल आहे नबी साईं ते दुरूद पढ़जे न सलात? असां पढ़ो ई कोन था। नबी साईं ते सलात घटि में घटि रोज़ानो 100 दफ़ो त पढ़, वध में वध मथे पढ़ त अञा माशाअल्लाह, न त 100 दफ़ो। नबी साईं जो हिकिड़ो साहबी आयो चई या रसूल अल्लाह साईं मां तव्हां ते सलात पढ़ंदो आहियां 4 वक़्तनि मां हिकिड़ो वक़्तु। नबी साईं फरमाया अञा वधाए त अञा रब वधाईंदे। वरी चई हाणे 2 वक़्त